हैप्पी लाइफ खपे या हैप्पी फेसिस खपनि? हिन खे ग्लैमर हो ज़िंदगी में, बॉलीवुड में कमु पियो करे, शो होस्ट कंदो आहे बॉलीवुड जा, बट सिर्फ़ु हैप्पी फेस हैप्पी लाइफ कान हुई। हिन खे सुञाणो था? हिन जो नालो अथव रॉबिन विलियम्स। छा नालो हिन जो? ही कॉमेडियन हो हॉलीवुड में, ऑस्कर अवार्ड खटींदड़ अथव, वंडरफुल एक्टर आहे। हिन जूं 2 मूवी सजेस्ट कंदोमांव, वही ज़रूरु ॾिसजो। हिन 2014 में सुसाइड कई आहे, ऑस्कर अवार्ड खटींदड़ सुसाइड थो करे। इहो अथव डिप्रेशन एंड लोनलीनेस। जय सुशांत सिंह पंहिंजे दोस्त सां शेयर करे आ ॻाल्हि, त शायदि इहो अॼु ज़िंदा हुजे। यू नीड टू शेयर, यू नीड टू टॉक में न कंदा कयो शर्म महसूस। मूंसां इशू आहे उहो तव्हां ॻाल्हायो, मूंसां ही इशू आहे, जॾहिं ॻाल्हाईंदो रिलैक्स थी वेंदो, अधु परेशानी त ॻाल्हाइण में ई ख़तमु थी वेंदी अथव। सो हे बाबा हैप्पी फेसिस न खपनि, हैप्पी लाइफ खपे। हिन जूं 2 फिल्मूं अथव जेके ॾाढियूं भलियूं अथव, मोटिवेशनल अथव, उहे तव्हां ज़रूरु ॾिसजो। हिकिड़ी अथव हिन जी डेड पोइट सोसाइटी, इहे ख़ासि करे इंग्लिश वारा ज़रूरु ॾिसनि, जेके इंग्लिश पढ़नि था, इंग्लिश में इंट्रस्ट आहे, या जेके टीचर आहिनि। हिन में टीचिंग मेथड ते बि घणी शयूं तव्हांखे मिलंदियूं। हिन में बि हिकिड़ो छोकिरो सुसाइड कंदो आहे, उहो छो कंदो आहे उहो तव्हांखे ख़बर पवंदी। हिन पाण सुसाइड कमिट कई आहे, हालांकि हिन जूं मूवीज़ भलियूं ठहियल आहिनि, पर हिन पाण सुसाइड कई आहे। छो? हैप्पी फेसिस ते फोकस हुयो। तव्हांजो फोकस छा ते हुजे बाबा? हैप्पी लाइफ ते हुजे। डेड पोइट सोसाइटी ॾाढी VIP मूवी अथव, ऐं ॾाढो तव्हांखे मज़ो ईंदो जेको गौर सां ॾिसंदो। उन खां पोइ ॿी हिन जी मूवी अथव गुड विल हंटिंग। ओके बाबा, ज़िंदगी हैप्पी करणी आहे त उन जे लाइ 4 व्हील आहिनि ज़िंदगी जा। घणा? गाॾी जा 4 व्हील हूंदा आहिनि, गाॾी हलंदी आहे। हिकिड़ो व्हील बस्ट थियो, गाॾी लड़खड़ाईंदी आहे। सो 4 व्हील इंपॉर्टेंट व्हील ॿुधाईंदोमांव, इन्हनि ते तव्हांखे फोकस करणो। तव्हांजो पहिरियों व्हील ज़िंदगीअ जो कहिड़ो आहे? तव्हांजी पर्सनल ज़िंदगी, योर पर्सनल लाइफ। उन में छा था अचनि? सभ खां पहिरियां, उन खां पोइ लर्निंग ग्रोथ। इहो अथव तव्हांजो पर्सनल लाइफ व्हील। आमतौर ते पर्सनल असां छा चवंदा आहियूं? अब पर्सनल ज़िंदगी आहे ऐं प्रोफेशनल ज़िंदगी आहे। पर्सनल ज़िंदगी में असां फैमिली खे काउंट कंदा आहियूं। फैमिली बाद में थी अचे, बट पहिरियां तूं थो अची। तूं रिलैक्स हूंदे त फैमिली बि तोमां ख़ुशि हूंदी, तूं रिलैक्स न हूंदे त फैमिली बि तंग हूंदी। ठीकु आहे न बाबा? सो पर्सनल लाइफ में पर्सनल यू जेको तव्हां हो। हाणे हिकिड़ो क्लिप ॾेखारियां थो, इहो तव्हां सभिनी जो ॾिठल हूंदो, बट अॼु थोरो गौर सां ॿुधजो। सर वो कन्फर्मेशन के डेट से अगर पता चल जाते तो एक्चुअली डैड रिजर्वेशन कराना चाहते थे अपने गांव में पहले जगह सर सारे रिलेटिव्स कॉन्वोकेशन कराना चाहते हैं। ओडे में हम In that case, आपके डैड को फोन लगाओ। अरे अपना देखो। हेलो डैड डायरेक्टर साहब आपसे बात करेंगे। चलो वो इस साल आपका बेटा ग्रेजुएट नहीं होगा। He has violated all the deadlines. This unrealistic project है, हमने बताया। He's making some nonsense helicopter. तो मेरी recommendation यही है कि आप ट्रेन की रिजर्वेशन करें। That's all. So we are project ready. आप एक दफा देख तो लीजिए सर प्लीज। सबमिट कर लो, हम कंसिडर करेंगे। थोड़ा सा एक्सटेंशन दे Why should I give an extension? डैड के स्ट्रोक के बाद में 2 महीने कंसंट्रेट नहीं कर पाया सर प्लीज। 2 महीने खाना पीना छोड़ दिया। नहीं, नाना छोड़ दिया। पढ़ाई भी छोड़ दी। आई एम वेरी क्लोज, आप एक दफा देख तो लीजिए सर प्लीज। मिस्टर लोबो, संडे आफ्टरनून को मेरा बेटा ट्रेन में गिर के मर गया था। मंडे मॉर्निंग को वीरू शास्त्र ने इसी कॉलेज में लेक्चर किया था। डॉक्टर टेल मी दैट नॉनसेंस। मैं आपको सिंपैथी दे सकता हूँ, एक्सटेंशन नहीं। व्हील घणा आहिनि? 4 व्हील में बि लर्निंग हिकिड़ो हिसो आहे नंढड़ो, उन हिकिड़े हिसे जे करे सुसाइड थो करे। इट्स ओके टू फेल। व्हाट हैपेंड? छा थियो?
नेक्स्ट टाइम असां वधीक बहितर कंदासीं। सप्ली लॻे आहे न 6 महीननि जी, छो यानी 4 व्हील आहिनि, ही त मां सिर्फ़ु 3 लिखिया आहिनि, अञा खोड़ हूंदा तव्हांजी पर्सनल लाइफ में। सिर्फ़ु हिकिड़ी पॉइंट जे करे ज़िंदगीअ जो मतिलबु ख़ात्मो आणणु इहो सही आहे? बिल्कुलु सही न आहे। सेकंड व्हील कहिड़ो आहे? फैमिली लाइफ। फैमिली में तव्हांजा पेरेंट्स अची सघनि था, सिबलिंग्स जिन खां तव्हां भॼी नथा सघो, ऐं उन खां पोइ चिल्ड्रेन इन फ्यूचर। इहे था तव्हांजा 2 व्हील। पर हिननि व्हील्स में बि मां रुगो 3 पॉइंटूं लिखियूं अथव, पर जॾहिं तव्हां लिखण ते वेहंदो त तव्हां वधीक लिखंदो। कंहिं हिकु शइ जे करे कमिट न आहे करणो सुसाइड। अञा अॻिते ॾिसो। हेलो, अस्सलाम वालेकुम। मेरा नाम है आयशा आरिफ खान और मैं जो भी कुछ करने जा रही हूँ अपनी मर्जी से करना चाहती हूँ। इस पे किसी का दौर या दबाव नहीं है। अब बस क्या कहें, ये समझ लीजिए खुदा की जिंदगी इतनी होती है और मुझे इतनी ही जिंदगी बहुत सुकून वाली है। और डियर डैड, कब तक लड़ेंगे अपनों से? गैस विड्रॉल कर दो, नहीं करना। आयशा इंडिया जी छोकिरी आहे। हिन जो पंहिंजे इन लॉस सां कॉन्फ्लिक्ट हुयो, प्रेशर एॾो अची वियो इन छोकिरीअ दरिया में टुपो ॾिनो ऐं दरिया में टुपो ॾियण खां पहिरियां इहो वीडियो रिकॉर्ड करे सोशल मीडिया ते रखे वई। यानी जेकॾहिं असां काउंट कयूं ज़िंदगी में फैमिली लाइफ ही सभु शयूं अलॻि, सिर्फ़ु हिन शइ ते अची कमिट कयूं सुसाइड, छा इहो सही आहे? तव्हांजो कहिड़ो बि रीज़न थी सघे थो, कहिड़ो बि रीज़न थी सघे थो। छा तव्हां मूंखे ॿुधायो इहा सही आहे? छोकिरीअ वीडियो रिकॉर्ड करे वई, सही आहे? सिंपैथी मिलंदी छोकिरी खे, हा वाकई वॾो ज़ुल्म थियो, पर हींअर पंहिंजे पीउ खे वधि में वधि परेशानी जेका ॾेई वई इहा छोकिरी ॾेई वई। हिन पीउ जेको फाइट पियो करे, मुक़ाबिलो पियो करे, उहो हींअर झुकी पियो हूंदो, उहो हींअर सभु शइ गिव अप करे वेठो हूंदो। सो बाबा हिते हिकिड़ी स्टोरी ॿुधायांव थो त जॾहिं फैमिली में इशूज़ थींदा आहिनि न, उहो इनशाला उन में कॉन्सेप्ट क्लियर थींदो। पॉर्क्यूपाइन ॼाहो ॿुधो आहे कॾहिं तव्हां? ॼाहो जंहिंमें कंडा हूंदा आहिनि, बट पॉर्क्यूपाइन ॼाहे वांगुरु हिकिड़ो एनिमल हूंदो आहे जंहिंमें वॾा कंडा हूंदा आहिनि। पॉर्क्यूपाइन हिकिड़ी जॻह ते रहनि पिया, उते -50 टेम्परेचर हुयो। केतिरो? -50, माना ठीकु ठाकु सर्दी। हाणे उहे जेको आहे इन्हनि जी मीटिंग थी त इन सर्दी सां मुंहुं कीअं ॾिजे। ही सभु पॉर्क्यूपाइन पाण में वेठा ऐं इहो हिननि चयो त हाणे सर्दी सां मुंहुं कीअं ॾिजे, बाहि नथा ॿारे सघूं, असां वटि कोन्हे को रिसोर्सिस, त इन सर्दी खे मुंहुं कीअं ॾिजे। पोइ हिननि इहो डिसाइड कयो त अॼु सर्दी तमामु घणी आहे, अॼोकी राति जेका आहे असां हीअं पाण खे हिक ॿिए खे भाकुर पाईंदा विहूं त जीअं असांजी बॉडी जी जेका वार्मनेस आहे, गर्मी आहे, उन मां हिक ॿिए खे सपोर्ट मिले ऐं असां इन थधि खां बची सघूं। उन में जॾहिं हिननि भाकुर पाए पाण में वेठा, उन में हिकिड़े खे, छो जो कंडा हिननि जा वॾा, कंडा सभिनी खे पिया लॻनि, हिकिड़े खे ॾाढी इरिटेशन पई थिए, कंडा लॻनि पिया बॉडी में ऐं निकिरी ॿाहिरि बीह रहियो। वरी हुननि सम्झायोसि, वरी वापसि आयो, वरी चई न चई हीउ कहिड़ो तरीक़ो आहे, रुगो कंडा पिया था लॻनि, हीउ बकवास आइडियो आहे। पोइ हुन छा कयो, वरी हिन ग्रुप मां निकिरी ऐं परते हलियो वियो, चई मूंखे वरी फोर्स ई न कंदा, मां वापसि अचां। जॾहिं परते वियो ऐं हीउ सभु पाण में वेठा रहिया, उहो थधि में मरी वियो, थधि में मरी वियो। स्टोरी एंड। स्टोरी जो मोराल इहो आहे त इहे जेके कंडा लॻनि पिया न, कॾहिं कॾहिं फैमिली में इशूज़ थींदा आहिनि, इहे कंडा हूंदा आहिनि, पर एक्चुअल असांखे थधि खां ऐं ॿियनि मसइलनि खां बचाईंदा आहिनि। सम्झ में आई ॻाल्हि? तो कॾहिं बि फैमिली में को बि अहिड़ो इशू थिए, तव्हांखे वॾनि इशूज़ खां बचाईंदा आहिनि इहे। कॾहिं कॾहिं कॉन्फ्लिक्ट ईंदो आहे, तव्हांजी फैमिली ॻाल्हि न मञंदी आहे, उहे एक्चुअली इहे कंडा हूंदा आहिनि, ॿियनि शयुनि खां। कंडा हल्का फुल्का आहिनि, हिन में ज़िंदगी सर्वाइव थी वेंदी, पर ॿियनि इशूज़ में ज़िंदगी सर्वाइव कान थींदी आहे। इशूज़ थियनि बाबा, सो फैमिली खे गॾु खणणो आहे। सुसाइड इज़ नॉट एन ऑप्शन। डिलीट कयो पंहिंजी ज़िंदगी मां इहो ऑप्शन। उन खां पोइ छा आहे बाबा? तव्हांजी प्रोफेशनल लाइफ। इहो कहिड़ो व्हील आहे? व्हील नंबर 3। तव्हांजी जॉब, बिज़नेस बि थी सघे थो। उन खां पोइ इन खे वधीक बहितर तव्हां पाण सम्झंदो, यानी हीउ हिकिड़ो अलॻि व्हील आहे। ॿी आहे तव्हांजी सोशल लाइफ, इहा तमामु ज़रूरी आहे। इन में तव्हांजा दोस्त, नॉट फेक फ्रेंड्स, ओनली फ्रेंड्स, क्लोज़ वंस, जिथे तव्हां पंहिंजी दिलि ॿाहिरि कढी सघो, जिथे तव्हां पंहिंजे अंदर जी कैफ़ियत बयानु करे सघो। अहिड़ा दोस्त हूंदा ज़रूरु, कुझु अहिड़ा फेक दोस्त बि हूंदा, कुझु दोस्त हींअर हूंदा बट उहे तव्हां सां सचा न हूंदा, अॻिते हली तव्हांखे ॿिया दोस्त मिलंदा।
बट अहिड़ा दोस्त लाज़मी अथव जिथे तव्हां पंहिंजी दिलि कढी रखो, अंदर जी शयूं ॿाहिरि कढी रखो। सो इहे अथव 4 व्हील। कंहिं बि हिकु पॉइंट जे करे कॾहिं बि ज़िंदगी खे तबाह न आहे करिणो। प्रॉमिस कयो, फेस कंदासीं। हाणे मूंखे तव्हां ॿुधायो, जेको जॉय लोबो हुयो 3 इडियट में, उन जे सुसाइड कमिट कई, त जंहिं पंहिंजे पीउ खे, जेको उनजो माली आहे उनजो पीउ, उनखे जॾहिं बॉडी वई हूंदी उन सां छा कैफ़ियत गुज़री हूंदी। हलो उहा मूवी आहे। आयशा जी बॉडी जॾहिं जेको फादर फाइट पियो करे हिन जे लाइ पूरी दुनिया सां, उहा छोकिरी हली थी वञे, उन फादर जी कैफ़ियत छा हूंदी। सम्झ में आई ॻाल्हि बाबा? इहे मसइला ईंदा, इहे कंडा लॻंदा जेके मां स्टोरी में ॿुधाया, पर ज़िंदगी न आहे विञाइणी, फेस करिणो आहे। सो बचपन तो गया, जवानी भी गई, एक पल तो अब हमें जीने दो। माण्हू जीअण छो ॾियनि, सवाल आहे, छो जीअण ॾियनि। अच्छा, हिन में हिकिड़ो पोइट्री हुई, गिव मी एन अदर चांस, आई वॉन्ट ग्रो अप वंस अगेन। चवे थो न त ही सुसाइड जे महिल 2 कनि पिया, तव्हांजे साम्हूं क्लिप हलिया, छा इन्हनि पंहिंजो पाण खे चांस ॾिनो? छो था ॿियनि खां चांस घुरनि? पंहिंजो पाण खे तव्हां चांस ॾियो, ॿियो केरु कोन ॾींदो। ठीकु आहे बाबा? ही जेके सुसाइड 2 फोटू ॾेखारिया मां, उहे एक्चुअली हिन में हुया, छा में? सोशल आइसोलेशन में हुया, जंहिंसां हिननि खां ग़लती थी वई, सोशल आइसोलेशन में हलिया विया। यानी दुनिया जी भीड़ में वेठे वेठे बि अनकंफर्टेबल हूंदा आहिनि, गुम हूंदा आहिनि अलाए किथे। पंहिंजी उहो जेको मेंटल स्टेट हूंदी उहा हुन हिकिड़े टेंशन ते फाथल हूंदी। असांजो माइंड जी गेम सम्झो थोरी। असांजो माइंड कीअं आहे? माइंड हमेशह नेगेटिव ते फोकस कंदो अथव। जो माइंड असांजो छो जो नेगेटिव खे फोकस थो करे, भले तव्हां किथे बि हूंदो, माइंड तव्हांखे उते तव्हांखे सोशल आइसोलेशन में विझंदो। यानी हिननि वांगुरु ई गॾु हूंदा, बट पोइ बि तव्हां अलॻि हूंदो हुननि खां। People on electronic devices, they can become a socially awkward and alone. This leads to social isolation. जेके घणो सोशल मीडिया ते या इन्हनि ते टाइम गुज़ारनि था, उहे सोशल आइसोलेशन में हलिया था वञनि। पोइ उन्हनि खे नंढी नंढी ॻाल्हि बुरी लॻंदी आहे। इन में छा करणु घुरिजे? पंहिंजे फ्रेंड्स फैमिली सां सोशल नीड पूरी करणी हूंदी, न कि सोशल मीडिया ते सोशल नीड पूरी करणी आहे। सोशल मीडिया ते सोशल नीड पूरी कान थींदी आहे। जेका हीअ शइ हिते आहे, इहो जे वर्चुअल हुजे या छा, एॾो तव्हां रिलैक्स हुजो हा, एॾो इंजॉय कयो आहे, एॾी अटेंशन लेवल हुजे हा। सो इहो अथव फेस टू फेस मिलण जो फ़ाइदो। सोशल मीडिया जी त प्लानिंग ई आहे तव्हांखे आइसोलेट करणु, घर विहारणु, फुल फोकस वठणु। जिथे फ़ाइदा आहिनि सोशल मीडिया जा, उते नुक़सान बि आहिनि। जेका ॿियनि कंहिंजो मिसाल तौरु तव्हां पंहिंजे क्लोज़ वन सां जेका तव्हां गॾु वेही करे कचहरी कंदो, तव्हां मां केरु केरु रिसेंटली पंहिंजे पेरेंट्स मां कंहिं फादर सां या मदर सां हक़ कयो हुजे? जेका उन्हनि जी वार्मनेस आहे उन्हनि जे हक़ जी, उहा जेके करे आया आहिनि, उहा उन्हनि खे फील थींदी। सो यानी जॾहिं बि तव्हां हिन में सोशल मीडिया ते जेको इमोजी मोकिलींदा आहियूं न हक़ जो, या का बि शइ, इहा रियल न हूंदी आहे बाबा। इहा फेक आर्टिफिशियल आहे। आर्टिफिशियल रियल फुल करे ई नथो सघे। सम्झ में आई ॻाल्हि? यानी आर्टिफिशियल ऐं रियल शइ में वॾो फ़र्क़ु आहे, डिफरेंस आहे। तव्हां सम्झो था त हिन जो वॾो इम्पैक्ट आहे।